नाज़रीन नवा ताईं अहम ख़बर पहुचाईंदा हलूं त कड़ियो गंवर शहर में रेंजर्स जे जवाननि शहर में असिस्टेंट कमिश्नर ज़ुल्फ़कार अली निदामाणी गोलाची SHO असगर अली सठियो सां गॾु शहर जो गश्त करे पंहिंजो कारोबार बंदि रखण ऐं कोरोना खां एहतियातन तौरु घरनि ताईं महदूद रहण जो चयो आहे। नाज़रीन नवा ताईं अहम ख़बर पहुचाईंदा हलूं त कड़ियो गंवर शहर में रेंजर्स जे जवाननि शहर में असिस्टेंट कमिश्नर ज़ुल्फ़कार अली निदामाणी गोलाची SHO कड़ियो गंवर असगर अली सठियो सां गॾु शहर जो गश्त करे पंहिंजो कारोबार बंदि रखण ऐं कोरोना खां एहतियातन तौरु पंहिंजे घरनि में पाबंद रहण लाइ चयो वियो आहे। नाज़रीन नवां सां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त कड़ियो गंवर शहर में रेंजर्स जे जवाननि शहर में गश्त करे असिस्टेंट कमिश्नर ज़ुल्फ़कार अली निदामाणी SHO असगर अली सठियो कड़ियो गंवर सां गॾु पूरे शहर जो गश्त करे शहरनि खे कारोबार बंदि रखण ऐं कोरोना खां